अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा ला मौजू क़लाम। दिलरबा जे अचे त दिल बाग बहार थी वञे ईअं आहे। सरापा ख़ुशबू माहौल दिलकश ख़ुशगवार थी वञे ईअं आहे। दिलरबा जे अचे त दिल बाग बहार थी वञे ईअं आहे। सरापा ख़ुशबू माहौल दिलकश ख़ुशगवार थी वञे। सूरत सीरत सुहिणी सजण जी अहिड़ो इख़लाक़। सूरत सीरत सुहिणी सजण जी अहिड़ो इख़लाक़। उल्फत कमाल आहे जो सजण जो दीदार थी वञे ईअं आहे। दिलरबा जे अची वञे त दिल बाग बहार थी वञे ईअं आहे। सरापा ख़ुशबू माहौल दिलकश ख़ुशगवार थी वञे ईअं आहे। मुर्क सजण जी माना ख़ेज़ हिकु हिकु घाट जी सुराण आहे। मुर्क सजण जी माना ख़ेज़ हिकु हिकु घाट जी सुराण आहे। गुज़िरियल लम्हनि जी यादि कहाणी थियो वञे ईअं आहे। दिलरबा जे अची वञे त दिल बाग बहार थी वञे ईअं आहे। सरापा ख़ुशबू माहौल दिलकश ख़ुशगवार थी वञे। बबोल बाबाणा बाबीस सां ॿोलणु। बबोल बाबाणा बाबीस सां ॿोलणु। ॼण मोती पूयो छॾे मिसाल थियो वञे ईअं आहे। दिलरबा जे अची वञे त दिल बाग बहार थी वञे ईअं आहे। सरापा ख़ुशबू माहौल दिलकश ख़ुशगवार थी वञे ईअं आहे। आरज़ू तमन्नाऊं उमेदूं अहिड़ियूं अदाऊं। आरज़ू तमन्नाऊं उमेदूं अहिड़ियूं अदाऊं जो यकीन सां वफ़ाउनि ते एतमाद थियो वञे ईअं आहे। दिलरबा जे अचे त दिल बाग बहार थी वञे ईअं आहे। सरापा ख़ुशबू माहौल दिलकश ख़ुशगवार थी वञे ईअं आहे। या अल्लाह वहाब तवाब सत्तार गफ़ार रहमानो रहीम तूं सभु ॼाणे थो। या अल्लाह वहाब तवाब सत्तार गफ़ार रहमानो रहीम तूं सभु ॼाणे थो। मिठो अॻे हासिलु थियनि मतिलब नेक मक़सद जो आस उमेद पुॼी वञे ईअं आहे। दिलरबा जे अची वञे त दिल बाग बहार थी वञे ईअं आहे। सरापा ख़ुशबू माहौल दिलकश ख़ुशगवार थी वञे ईअं आहे।